मुझा साईं तुझे जुल्फन जो भी रंगो कारो सारे कुरान जे हरफन सारे कुरान जे हरफन जो भी रंगो कारो मुझा साईं तुझे जुल्फन जो भी रंगो कारो मुझा साईं तुझे जुल्फन जो भी रंगो कारो सारे कुरान जे हरफन सारे कुरान जे हरफन जो भी रंगो कारो मुझा साईं तुझे जुल्फन जो भी रंगो कारो खयो रबरात जो कसमा तुझे जुल्फन जे करे चांडी साहब वाह जो तारीफ़ कई मिठे मुस्तफ़ा साईं जी चई ॾिसी महबूब आलम खे घणनि जा वात पटिजी विया अरब तोड़े अजम जे सुहिणनि जा वात पटिजी विया मता समझी मोहम्मद ते रुगो उम्मत चरी थी पई कदम पियो अर्श ते पो अर्श जी ज़ीनत चरी थी पई जहन्नम वियो विसामी इश्क में जन्नत चरी थी पई हबीबन खे ॾिसी हूरन परन जा वात पटिजी विया ॾिसो शीरीन लाइ फरहाद चांडिया सिर विञायो हो हुते में हरफ कत सोणीअ जी दिलड़ीअ खे रंजायो हो रुखे लैला बेकड़े ऐस खे मजनू बणायो हो मगर हितड़े हज़ारनि आशिकनि जा वात पटिजी विया खयो रबरात जो कसमा तुझे जुल्फन जे करे खयो रबरात जो कसमा तुझे जुल्फन जे करे छो तराणा रात जे पहरन जो भी रंगो कारो छो तराणा रात जे पहरन जो भी रंग कारो सारे कुरान जे हरफन सारे कुरान जे हरफन जो भी रंग कारो मुझा साईं तुझे जुल्फन जो भी रंग कारो मुझा साईं तुझे जुल्फन जो भी रंग कारो तुर सीना खे तजल्लिया सारे होशिया हो कयो है कायनात कया कठे कायनात कया कठे तब नथी पुजे परम जो मोहम्मद मथे 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 हिरस जी पवन हूरों परियों रुगुनेण खणी जो तके परम जो मोहम्मद मथे मथे सारी दुनिया जे यूसुफ थी पवे पोए भी नथी पुजे परम जो मोहम्मद मथे मथे मिसकीन एवज़ केॾो त हसिया कम ही भल कोई बई जहान खटे तब मुझो मोहम्मद मथे मथे तुर सीना खे तजल्लिया सारे होशिया हो कयो तुर सीना खे तजल्लिया सारे होशिया हो कयो अञा ताईं तूर जे पत्थरनि जो भी रंगो कारो अञा ताईं तूर जे पत्थरनि जो
जो भी रंगोकारो सारे कुरान जहर फन सारे कुरान जहर फन जो भी रंगोकारो मुझा साईं तुझे जुल्फन जो भी रंगोकारो मुझा साईं तुझे जुल्फन जो भी रंगोकारो हसन इको साउंड पन्नू आकिल अब्दुल कुद्दूस एंड फरमान जतोई। फोन नंबर 0300 31 47 381 0302 94 17 601।